नालो गुलज़ार अहमद, पुट मोहम्मद सालिह मेमन, रहंदड़ शहर टंडो बागो, वार्ड नंबर 6, सिटी, ज़िलो बदीन। साईं खे अर्ज़ु थो करियां त मुंहिंजो पुटु नाले इरशाद अली तारीख़ 24/2025 खां गुम थी वियो, जेके ॻोल्हा खां बावजूदि टंडो बागो पुलिस SHO असां सां माना जेको सो ॻोल्हा में मदद सुस्ती वारो रवैयो इख़्तियार कयो। उनखां पोइ असांखे जेका असां बाडी मिली आहे तारीख़ 8 असांखे बचे जी बाडी मिली आहे 7 तारीख़ 8 महीनो 11/2025 ते असांखे बाडी ऐं उन खां पोइ असांजे डिप्लो सिविल कोर्ट में तारिक मीर साहब जिन वटि हीउ बयानु ॾिनोसीं ऐं बयानु ॾियण खां पोइ असांखे माना जेको का बि रिकवरी SHO पुलिस डिप्लो सुस्त में आहे ऐं पुछा गाछा कईसीं त सिमूं माना जेको असांजो अहिड़ो बयानु पाए जेको मोबाइल खुलण खां पोइ जारी थियो आहे 15:10 सवा 10 बजे दारे जंहिं ॾींहुं बाडी मिले थी 7 तारीख़ अहिड़ो मैसेज मूं वटि आहे मोबाइल ते आयो आहे। प्लस में उहे सिमूं गुम आहिनि ऐं सुञाणप छाई कार्ड बि गुम आहे। असांखे ख़बर पई आहे त SHO अमीन जूणे जेके इहा मालूमात आहे वेझे ॻाल्हि पाण SHO कई आहे मोहतरम अमीन जूणे सिमुनि जी मोबाइल सिमुनि जी मूंखे ख़बर आहे। महिरबानी करे जेकॾहिं ख़बर हुजे त वसवारनि अलाए SP साहब खे मिठी खे गुज़ारिश था करियूं ऐं SHO डिप्लो टंडो बागो SHO इम्तिहान थेबोजन खे गुज़ारिश था करियूं तव्हां माना जेको ख़ुदा खे हाज़िर नाज़िर तहक़ीक़ात इंक्वायरी क़तल केस जी मदद करियो असां सां गॾिजी ऐं वसवारनि इदारे गुज़ारिश थो करियां त हिननि खे हिन टोले खे जेके इंसानियत दुश्मन हिननि दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा ज़रो बि कोन्हे ऐं तहक़ीक़ात करे हे दुनिया मीडिया ॾो ज़ाहिर कया वञनि जीअं अॼु मुंहिंजे पुट जी क़तल मर्डर कयो अथनि सुभाणे ॿिए कंहिंजी गोद उजाड़े सघनि था। इन करे इन टोले खे मीडिया ऐं अवाम ॾाढो ज़ाहिर कयो वञे पधिरो कयो वञे जीअं ॿिए कंहिंजा गोद ऐं घर उजड़ण खां बची सघनि। ख़ुदा जे वास्ते ख़ुदा खे हाज़िर नाज़िर हिन वसवारनि इदारे बाला ऑफिसर में गुज़ारिश थो करियां SSP बदीन ऐं SP मिठी खे शोएब मेमन साहब खे गुज़ारिश थो करियां क़ौम जे नाते सां इंसानियत नाते सां त मुंहिंजे माना जो बचे जी ऐं ज़ुल्फ़कार शाह सईद ज़ुल्फ़कार शाह साहिब खे घरू वज़ीर खे सिंध जे घरू वज़ीर खे गुज़ारिश थियो आहे जंहिं नोटिस वरितो आहे नओंकोट जेको सो किले जो अहिड़े नमूने मुंहिंजे बचे जो बि माना जेको पुट जी तहक़ीक़ात में मदद करणु नोटिस वठे ऐं वसवारनि इदारनि खे घुर करे जीअं तहक़ीक़ात थी सघे ऐं असल चहिरा लिकल चहिरा कातिल साम्हूं अची सघनि। ऐं बाडी असांखे डिप्लो पुलिस सां मिली आहे जॾहिं बचो असांजो अचे थो जिन तारीख़ गुम आहे उन वक़्तु SHO मोहम्मद अमीन जूणे जो जेको हिन ते मौजूदु आहे पुलिस स्टेशन खे ऐं उन खे ई ख़बर आहे अहिड़ी हक़ीक़तनि जी राति जी घणा ॾींहं थियनि बाडी पुॼी आहे कीअं पुॼी आहे जेकॾहिं हू तहक़ीक़ात कंदा उन्हनि खे मोबाइल सिमुनि जी बि ख़बर आहे। असांखे वेझे अज़ीज़ सां ॻाल्हि कई आहे त मोबाइल सिमूं किथे आहिनि उहे अॼु ॾींहं तक गुम आहिनि न पुलिस ज़ाहिर कयूं न छा उन जी तहक़ीक़ात कई वञे ऐं मुंहिंजे बचियल जे FIR डिप्लो पुलिस स्टेशन दाख़िल कई आहे जेको SHO मोहम्मद अमीन जूणे जो जंहिंजो नालो आहे ऐं उन दाख़िल कई आहे। उन खां पोइ बदिली थी वियो यकदम में नौजवान किथां खां गुम थियो कहिड़ी पुलिस जे हद मां पुलिस कागबराई कई हुई न उन कुझु असां हिमत अफ़ज़ाई कयूं SHO जुॾे सुधी ॻोल्हा में गॾु गाॾी में खणी आयो इम्तिहान थिए उन खां पोइ माठ थी वई उन खां पोइ चुप थी वई का बि ॻोल्हा ऐं माना सख़्ती जो मुज़ाहिरो वज़न कंहिंजो हो छा हो कंहिं बालादर धुर जो कंहिं सगारी कुवत जो जंहिंजे करे ख़ामोश रही का बि तहक़ीक़ात में अॻु भराई न थी वई आहे। हिन वक़्तु ॿई SHO बदिली थी विया आहिनि टंडे बागे वारो इम्तिहान थिए बदिली थी वियो आहे। असीं वसवारनि इदारे खे SP साहब बदीन SP मिठी खे गुज़ारिश था करियूं त हिननि ॿिन्हिनि खे बाउंड कयो वञे इंक्वायरी में इन्हनि खां पुछा कई वञे जीअं माना जेको हे बेनकाब थी सघनि कातिल असल चहिरा साम्हूं अची सघनि ऐं उनखे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे ऐं हिन टोले खे इहे इंसानियत दुश्मन हिन दिलि में ख़ौफ़ ख़ुदा ज़रो बि न आहे हे इंसानियत दुश्मन अॼु मुंहिंजे बचे इरशाद अली अज़ादार जो सुभाणे कंहिं ॿिए जो घर उजाड़े सघनि था ऐं इहा मां वज़ाहत कंदो हलां मुंहिंजो तइल्लुक़ु फ़िके जाफ़रिया सां आहे ॿिए कंहिं मज़हब फ़िके सां मुंहिंजो को वास्तो ऐं तइल्लुक़ु न आहे न ई रहंदो। मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे गुसल कफ़न दफ़न जो बंदोबस्तु फ़िके जाफ़रिया वारा कंदा माइटनि जो जनाज़े निमाज़ पढ़णु जनाज़े एतिराज़ बाक़ी न रहंदो ऐं आउं गुज़ारिश थो करियां त तहक़ीक़ात ख़ुदा खे हाज़िर नाज़िर कई वञे मुंहिंजे बचे असल कातिल ज़ाहिर कया वञनि त इहे कहिड़ा दरंदा आहिनि कहिड़ा ज़ालिम आहिनि ऐं इन्हनि खे सज़ा ॾिनी वञे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे।